नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम अफ़्तार ते गुफ़्तार में हाज़िर आहियूं ऐं अॼु असां सां जेकी महिमान आहिनि अब्दुल हकीम बलोच साहब, उहे कराची ऐं मुल्की सियासत में हिन वक़्तु कंहिं बि तारफ़ जा मुहताज न आहिनि। पाण डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची जा चेयरमैन, सिंध हुकूमत में सूबाई वज़ीर सनत ऐं अॼुकल्ह जेको आहे सो वफ़ाक़ी वज़ीर मुमलिकत मवासिलात आहिनि ऐं उन्हनि जो तालुक़ु मुस्लिम लीग नवाज़ शरीफ़ सां आहे। हकीम बलोच साहब, तव्हां इहो ॿुधाईंदो त तव्हां पंहिंजी सियासत जो आगाज़ कीअं कयो ऐं किथां कयो, कहिड़ी हैसियत में कयो? मूं पंहिंजी सियासत जेका आहे उहो 1979 में स्टार्ट कई ऐं उन वक़्तु पहिरीं जेका बलदियाती इलेक्शन शुरू थी हुई उन में एज ए काउंसलर मेंबर डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची ऐं बग़ैर मुक़ाबिले आज़ाद उम्मीदवार जे साम्हूं उन में कामयाबी हासिल की। ऐं उन वक़्तु तव्हां यकीन करियो त मूंखे जॾहिं इहो इलेक्शन पई थी त के ख़ानदानी हालतूं अहिड़ियूं हुयूं ऐं जंहिंजे करे मूं उन वक़्तु ग्रेजुएशन बि कई हुई कॉलेज मां, दाऊद इंजीनियरिंग कॉलेज मां, ऐं मूंखे दोस्तनि ऐं अज़ीज़नि माइटनि छो त तव्हां सर्विस न करियो तव्हां हिते। उन वक़्तु मूंखे बलदियाती निज़ाम जी बि का ॼाण कोन हुई त हीउ बलदियाती निज़ाम छा हूंदो आहे ऐं हिन जो वक़्तु बहरहाल 79 में मूं एज ए काउंसलर डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर जे सां शुरू कई। पोइ उन में डिवीज़न कोऑर्डिनेशन कमेटी ठही डिवीज़न लेवल ते कराची जी, उन जो मेंबर थियुसि ऐं पोइ उन सां गॾु पंहिंजो केडीए जे गोर्निंग बॉडी जो जेको उन में हिकिड़ी नुमाइंदगी हूंदी हुई पंहिंजे कराची डिस्ट्रिक्ट काउंसिल जी, उन जो मेंबर थियुसि। ऐं पोइ जॾहिं त असांजी सिंध काउंसिल ठही उन में बि मूंखे नुमाइंदगी मिली एज ए डिस्ट्रिक्ट काउंसिल जे तरफ़ां। ऐं 83 में जॾहिं डिस्ट्रिक्ट काउंसिल जी ॿी बलदियाती इलेक्शन थी त उन में डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची जो चेयरमैन मुक़ररु थियो 87 ताईं। ऐं उन सां गॾोगॾु पोइ मार्केट कमेटी जो बि चेयरमैन हुयो पूरा मुसलसिल 12 साल। ऐं पोइ जॾहिं 88 में ही इलेक्शन शुरू थियूं उन में पीपल्स पार्टी जे टिकट ते PS 98 तां सूबाई असेंबली जो उम्मीदवार हुयुसि, मुसलसिल 3 दफ़ा ऐं सूबाई असेंबली जो मेंबर रहियोसि। पोइ हुन में 2 दफ़ा वज़ीर बि रहियोसि, मीरानी साहब जे कैबिनेट में बि ऐं पोइ अब्दुल्ला शाह जे कैबिनेट में बि। त ऐं उन खां पोइ इहो जेको सफ़र असांजो हलंदो अचे। तालीम किथे किथे वरिती? मूं पंहिंजी प्राइमरी तालीम त पंहिंजे ॻोठ में 5हों दर्जो असांजो जेके ॻोठ जा प्राइमरी स्कूल आहिनि उतां पास कयो। ऐं पोइ वरी 6 मिडिल पढ़ण लाइ करे असांजे ॻोठ खां 2 मेलनि ते हूंदो अहमद दाऊद स्कूल दरसां चवंदा आहिनि, उन में पढ़णु ईंदो हुउसि। 8हों दर्जो पोइ उतां खां पास कयुमि। पोइ 9 ऐं 10हों दर्जो मेमन ॻोठ जे सेकेंडरी स्कूल हो मेमन ॻोठ में, उतां मैट्रिक पास कयुमि। मैट्रिक खां पोइ वरी कॉलेज मूं फस्ट ईयर जामिया मिलिया में दाख़िला वरिती। उतां मूं मैट्रिक कयो आर्ट्स ग्रुप में उन ज़माने में। पोइ मूं वरी पंहिंजो ग्रुप चेंज करे साइंस में दाख़िला वरिती ऐं उतां उहे मतिलबु क्लियर करण वरी मूं रिपीट कयो फस्ट ईयर SM साइंस कॉलेज में। ऐं सेकेंड ईयर जेको आहे उहो मूं कयो DJ साइंस कॉलेज मां। पोइ उन खां पोइ मुंहिंजी दाख़िला थी दाऊद इंजीनियरिंग कॉलेज में, जितां मूं B कई 79 में इलेक्ट्रॉनिक्स में। कॉलेज में जॾहिं तव्हां कॉलेज में बि का सियासत कई, स्टूडेंट पॉलिटिक्स में हिसो वरितो? एॾो एक्टिव हिसो न, पर यूनियन जो इलेक्शन उन वक़्तु थींदियूं उन में दोस्तनि सां गॾु हूंदा हुआसीं ऐं उन्हनि में सां गॾु रहिया आहियूं। पर मुंहिंजो
एॾो पंहिंजो को एॾो एक्टिव रोल न हो। बहरहाल रहिया आहियूं सियासत में, कॉलेज जे ज़माने में बि मतिलबु पंहिंजे दोस्तनि सां गॾु रहिया आहियूं, मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म तां सियासत कई ऐं स्पेशली यूनियन जे इलेक्शन में असां तमामु घणो एक्टिव रहिया आहियूं। नंढेले जो हकीम बलोच साहब कीअं हो, उनजो ॿारपण कीअं हो, शरारती हो, रांदियूं कुॾंदो हो? नंढपण जो हकीम बलोच मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो तमामु शर्मीलो ऐं घटि माण्हुनि सां उथनि, सोशल लाइफ असांजी एॾी ॻोठ जी लाइफ हूंदी हुई ऐं ॻोठ जी लाइफ हिकिड़ी अजीब उनजो पंहिंजो ई हिकिड़ो मज़ो आहे, पंहिंजो चार्म आहे। ऐं सम्झां थो त जंहिं असांजी शायदि इहो ख़ुशकिस्मती माण्हुनि में जंहिं नंढे हूंदे पंहिंजे ॻोठ जी हिकिड़ी नंढपण पंहिंजे ॻोठनि में गुज़ारी आहे। ऐं ॻोठनि में जॾहिं माण्हू रहे थो त पोइ माण्हू खे पंहिंजे ज़मीन जो, पंहिंजे धरती जो, पंहिंजे देश जो उहो ॾाढो क़दुरु थो थिए। तव्हांखे केतिरो औलाद आहे? मूंखे माशाअल्लाह 6 औलादनि, 4 नियाणियूं आहिनि ऐं 2 पुट ऐं वॾे में वॾियूं 3 मुंहिंजियूं वॾियूं नियाणियूं आहिनि। 4 नंबर पुट, 5 नंबर मुंहिंजी नियाणी आहे, वरी 6 नंबर मूंखे पुट। उहे छा था पढ़नि ऐं कहिड़ी स्टेज ते आहिनि? मुंहिंजी वॾी नियाणी आहे हितां MBA कयो आहे ज़ेबस्ट यूनिवर्सिटी मां, ऐं ॿी जेका मुंहिंजी नियाणी आहे हिते लॉ कयो एक्सटर्नल क्लास, उहो बि ज़ेबस्ट मां पर यूनिवर्सिटी ऑफ लंडन मां। ऐं उहा अॼुकल्ह माशाअल्लाह उनजी शादी थियल आहे, उहा हुते ऑस्ट्रेलिया में सेट आहे। ऐं टी मुंहिंजी जेका नियाणी आहे उहा हींअर फैशन डिज़ाइनिंग में पढ़े पई। ऐं मुंहिंजो पुटु जंहिं A लेवल कयो आहे उहा हाणे पंहिंजी ज़मीदारी थो संभाले। ऐं माशाअल्लाह चौथी मुंहिंजी जेका नियाणी आहे उहा हींअर तुर्की जे सुभांची यूनिवर्सिटी में स्कॉलरशिप ते उते पढ़े पई, तुर्की में। ऐं पुटु आहे उहो मुंहिंजो हाणे नंढो पुटु, उहो हिन साल मैट्रिक पास करे हींअर कॉमर्स में दाख़िला वठंदो। नाज़रीन, हिते वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ स्टेट मिनिस्टर फॉर कम्युनिकेशन हकीम बलोच साहब सां असांजी गुफ़्तगू जारी रहंदी। हकीम बलोच साहब सां असांजी गुफ़्तगू जारी आहे। नाज़रीन, अचो त साणसि वधीक कचहरी कयूं था। हकीम बलोच साहब, रोज़ो घणी उमिरि में रखियो ऐं कहिड़ी सूरत हाल में रखियो? नंढे हूंदे उहो घणो वक़्तु थियो आहे, मूंखे यादि थोरो न आहे त कहिड़ो उमिरि हुई, पर अक्सर ॻोठनि में इहो तव्हांखे ख़बर हूंदी। हाणे थोरो इहो थिया, अॻे ॻोठनि में रोज़ जो ॾाढो रवाजु हूंदो हुओ माण्हू, ऐं घणो करे नंढा वॾा ऐं औरतूं सभु माण्हू रोज़े सां हूंदा हुआ। हाणे उहो थोरो कल्चर, जीअं पॉपुलेशन वधी वई आहे तीअं उहो थोरो घटि बि थिए थो, पर अञा बि माशाअल्लाह मूं ॾिठो त ॻोठनि में हिकिड़ो इहो हिकिड़ो तमामु रुझान आहे, मज़हबी रुझान आहे, निमाज़ ऐं रोज़े जो तमामु घणो आहे। हाणे अचूं था सियासत जी तरफ़। तव्हां जॾहिं हिते पंहिंजी सियासत जी इब्तिदा कई त उन ज़माने में MQM जो वजूद बि तव्हांजे साम्हूं आयो। 79 में जॾहिं तव्हां बल्दियाती इलेक्शन में आया त हिननि जी आस्ते आस्ते MQM जी बि जेका आहे सा पेनिट्रेशन शुरू थी वई। त MQM खे तव्हां पंहिंजे अखियुनि जे साम्हूं वजूद में ईंदे ॾिठो आहे। कुझु सारोणियूं, कुझु यादगिरियूं असांजे नाज़रीन खे ॿुधायो त MQM कीअं वजूद में आई ऐं तव्हां उन्हनि खे कीअं महसूसु कयो? तव्हां यादि हूंदो जॾहिं सिंध में दौरो पंहिंजो साईं गोसली शाह चीफ मिनिस्टर हो, उन ज़माने में कुझु हिकिड़ा अफ़गानी मेयर हो, अब्दुल सत्तार अफ़गानी साहब, कुझु टैक्स, मोटर व्हीकल टैक्स या ॿियनि टैक्सनि ते जिते उनजो को इशू हिकिड़ो पैदा थियो, जंहिंमें अब्दुल सत्तार अफ़गानी साहब हिकिड़ो रैली बि कढी हुई, हिकिड़ो प्रोसेशन सिंध असेंबली ते आई हुई। उन खां पोइ इहे हिकिड़ा इख़्तिलाफ़ शुरू थिया, जंहिंखां पोइ मुंहिंजे ख़्याल में उनखे मेयरशिप तां हटायो वियो। ऐं कराची में
मूंखे यादि आहे अब्दुल सत्तार अफ़गानी जॾहिं मेयर हो त आऊं एज़ ए चेयरमैन असां कराची ऐं शंघाई जेको आहे उहो ट्विन सिटी कराए ॾिनऊं। त अफ़गानी साहिब सां गॾु आऊं बि चाइना टूर ते वियो हुउसि। जॾहिं असां वापसि मोटे आयासीं उन वक़्तु एॾो कम्युनिकेशन जो निज़ाम कोन हूंदो हो सुठो जो हिन वक़्तु त असां जॾहिं वापसि कराची एयरपोर्ट ते आयासीं त असांखे ॿुधायो त कराची सॼी टोटली हंगामा रोडनि ते रस्तनि ते बायूं आहिनि। पुछो छा मसइलो थियो? मसइलो इहो ॿुधायो त हिकिड़ो जेका आहे छोकिरी उहा जंहिंजो एक्सीडेंट थियो उन खां पोइ कराची में हंगामा शुरू थी विया आहिनि ऐं उन ॾींहं खां वठी खां पोइ कराची में हिकिड़ो एमक्यूएम जो जेको वजूद आहे थियो। हकीम बलूच साहब, तव्हांखे मुख़्तलिफ़ सियासी क़ाइदनि क़यादत सां कमु करण जो मौक़ो मिलियो। तव्हां जनरल ज़ियाउल सां बि कमु कयो, तव्हां बेनज़ीर भुट्टो सां बि कमु कयो ऐं हाणे तव्हां मियां नवाज़ शरीफ़ सां जी क़यादत में कमु कयो पिया। इन्हनि टिनी ते थोरी थोरी रोशनी विझंदो क़यादत ते? हाउ यू फाउंड देम? जनरल ज़ियाउल के दौर में त असां लोकल बॉडीज़ में हुआसीं, ॿियो त असां को हुनजे छा में कोन। लोकल बॉडीज़ में जेको हुई इलेक्शन लोकल बॉडीज़ में उन वक़्तु हिकिड़ो शुरूआति हुई लोकल बॉडीज़ जी ऐं पोइ वरी कौंसिलर थियासीं, पोइ चेयरमैन ज़िले कौंसिल जा रहियासीं। उहो हुनजो हिकिड़ो ज़ाहिर आहे पंहिंजा हिकिड़ा फ़ौजी जा जेके पंहिंजा हिकिड़ा हूंदा आहिनि त उहे हमेशह कोशिशि कंदा आहिनि त उनजी तो बलदियाती जीअं उन्हनि जो हिकिड़ो छा थिए हुजे। पर हिते तव्हां सही जेको पॉलिटिकल दौर उहो असांजो जेको कमु करण जो उहो शुरू थियो 88 में, जेको असां इलेक्शन वरी मोहतरमा सां गॾु आयासीं। ऐं शायदि आउं सम्झां थो उहो ॾींहुं मुंहिंजे लाइ करे ॾाढो बदकिस्मत ॾींहुं हो जॾहिं असां पंहिंजे इलेक्शन कैंपेन में हुआसीं ऐं सोराग ॻोठ खां अॻियां असांजूं जेके आबादियूं आहिनि ॻोठनि उते मुंहिंजो हिकिड़ो नंढो कार्नर मीटिंग पई थी ऐं कार्नर मीटिंग पई थी त उन में खां पोइ मुंहिंजी ANP वारनि सां सोराग ॻोठ में जेके लोकल ANP वारा उन्हनि सां मुंहिंजी मीटिंग रखियल हुई। ऐं जॾहिं रस्ते में उतां आयुसि पियो पंहिंजो कार्नर मीटिंग अञा ख़तमु न कई, मूं ॿियनि दोस्तनि खे जो तव्हां उहो कार्रवाई हलायो ऐं हिननि जो टाइम ॾिनल आहे। त मूंखे रस्ते में इतला मिली त बीबी ते कातिलाना हमिलो थियो आहे। पोइ असां जॾहिं सोराग ॻोठ में उते वेठा हुआसीं त उहो जिन वटि वियासीं उन्हनि असांखे वधीक विहारण उन चयो अथई हाणे मामिलो सही न आहे, तव्हां महिरबानी करे बसि हाणे थोरो हितां वञो त बहितर आहे। अलाए आउं सम्झी वियुसि त कुझु मतिलबु थी वियो। पोइ जॾहिं निकितासीं त पोइ तव्हां सम्झो त यकीन करियो त असांजे हर क़ौम जी हर वर्कर जी हालत ई गैर ख़राब हुई। ऐं मूंखे उहे ॾींहं बि यादि आहिनि 88 में जॾहिं असांजे ॻोठनि ते दहशतगर्दनि फायरिंग कयूं त मूंखे पहिरियों फ़ोन मोहतरमा उन प्राइम मिनिस्टर हुई उनजो फ़ोन आयो त उन मूंखे जेके लफ़्ज़ चया जेके अॼु ॾींहं ते मूंखे यादि आहिनि त अपने लोगों का ख्याल रखना, ऐं उहे लफ़्ज़ आउं अॼु ॾींहं ताईं विसारे नथो सघां। पीपुल्स पार्टी मां तव्हांखे कीअं मायूसी थी ऐं कहिड़ा कारण बणिया जो तव्हां पीपुल्स पार्टी छॾे मुस्लिम लीग नून खे जॉइन कयो? पीपल्स पार्टी मुंहिंजो घरु रहियो आहे, सियासत मूं उते सिखी आहे। तव्हां ईअं सम्झो मुंहिंजी सियासी नर्सरी रही आहे।
पर जॾहिं ही लास्ट टेन्योर हो ऐं बीबी जे न हुजण जे करे आऊं न पर पीपल्स पार्टी जा अहिड़ा घणेई जेके माण्हू हुआ जेके नज़रअंदाज कया ऐं स्पेशली असांजे मलीर ज़िले खे उन में बिल्कुलु नज़रअंदाज कयो वियो ऐं हाणे उन में ॿुधण में त ॻाल्हियूं इहे आहिनि त नौकरियूं जाम मिलियूं 2.5 अरब जा असां फंड बि ॿुधूं था तो मिलिया पर उहे किथे तव्हांखे ख़र्चु थींदा नज़र नथा अचनि माण्हुनि में हिकिड़ी मायूसी हुई ऐं असां पाण उन मायूसी जा शिकार हुआसीं ऐं ज़ाहिर असांखे को बहितरी हिननि में नज़र न आई उन करे असांजे दोस्तनि असां इहो ई फ़ैसिलो कयो त भई असांखे को न को किरदारु अदा करिणो आहे ऐं असां अगरि ख़ामोश वेहंदासीं असां अगरि ईअं ई छॾे ॾींदासीं त जेका हींअर असांजे लोकल जेका पीपल्स पार्टी आहे जंहिं वटि हींअर उन्हनि वाॻियूं उनखे अॻियां ॾेई उन्हनि खे अॻियां करे छॾियो आहे त पोइ असांजो मुस्तक़बिल ॾाढो ख़राबु थींदो उन करे असां दोस्तनि इहो फ़ैसिलो कयो त भई असांखे ॿी मुतबादल पार्टी जेका आहे उहा असां सम्झि त मुस्लिम लीग नून आहे जेका हिन मुल्क जे हिन जे लाइ करे बहितर कुझु कमु करे सघे थी उन करे असां मुस्लिम लीग नून जॉइन की ऐं अलाह जी महिरबानी सां माण्हुनि असां ते वॾो एतमाद कयो ऐं उन में बि असांजी सूबाई हिकिड़ी सीट जेका असां हाराई उन में बि मुस्लिम लीग नून जे ग़लति फ़ैसिलनि जे करे न त असां जेके कैंडिडेट जंहिं लाइ करे असां डिमांड कई उनखे मिलिया त असां मुस्लिम हिते जेके जीअं इब्राहिम महदी में जामोर साहिब अहिड़ी तरह असां 130 129 ॿई सीटियूं असां खटियूं आहे पर उन में उन ग़लति फ़ैसिले जे करे असां उहो सीट खटे न सघियासीं उन में बि असांजो कैंडिडेट जेको आहे 2-2.5 हज़ार वोटनि सां हारियो आहे पोइ असां उहो पंहिंजी शिकस्त नथा सम्झूं असां सम्झूं था माण्हुनि असां ते वॾो हिकिड़ो एतमाद कयो असांखे वॾो हिकिड़ो आनर ॾिनो मुस्लिम लीग नून मां तव्हां मुतमिन आहियो हिन वक़्तु जेको कुझु तव्हांखे ॾिनो आहे या हुननि जो जेको हाणे जेसि ताईं तव्हांजो ॻाल्हियूं मुतमिन ऐं न मुतमिन हुअण जूं उन में 2 सबब आहिनि हिकिड़ो त असां जे लाइ करे मुस्लिम लीग नई मूं ॿुधायो त असां जी नर्सरी पीपल्स पार्टी रही आहे असां सियासत ई उते सिखी आहे ऐं उतां खां ॿिए हंधि वञणु तव्हांजे लाइ करे हिकिड़ो वॾो मुश्किल ॾुखियो जो उतां पंहिंजे उन में थोरो वक़्तु ज़रूरु लॻे थो पंहिंजी जॻह ठाहिणु पंहिंजे लाइ करे पर एसे जनरली जेको मुल्क जी सियासत हले पई उन में आउं बिल्कुलु मुतमिन आहियां ऐं उन में जेको मुस्लिम लीग नून मुल्क लाइ करे सोचे पई ऐं आउं सम्झां थो त अगरि मुस्लिम लीग नून खे वक़्तु मिलियो त इनशा अल्लाह हिन मुल्क में सुठी तब्दीली ईंदी मुआशी तौरु हिते माण्हू जा मसइला आहिनि तमामु वॾा असां वटि बिजली जो वॾो वॾो बहिरान आहे असां सफ़र था करियूं जेॾी मूंखे ख़बर आहे मुंहिंजे लाइ करे हींअर जेको वॾे में वॾो मसइलो आहे उहो बिजली आहे ऐं केसी जेका आहे प्राइवेटाइज़ेशन थियण खां पोइ उहो बाक़ाइदा हिकिड़ा सरमाएदार बणिजी विया आहिनि ऐं जिते उन्हनि खे पैसो मिले थो जितां उन्हनि जी रिकवरी थिए थी या जिते उन्हनि खे मार कुट थिए थी जितां हिननि खे डपु ऐं ख़ौफ़ आहे उते त हू पंहिंजी सर्वसु मुहैया था कनि पर जिते हिननि खे सर्वस इहो न आहिनि डपु त उन्हनि इलाइक़े ऐं ख़ासि करे असांजे इलाइक़े में मुआशी तौरु बि हिननि ॾाढी बदहाली आणे छॾी आहे ऐं पाणी जेको असांजो ॾाढो महांगो आहे उते अगरि 4 कलाक 5 कलाक बिजली न हले त तव्हां छा था सम्झो माण्हुनि जा कहिड़ा असर थियनि पीअण लाइ पाणी बि माण्हुनि खे नथो थिए त इहे ॾाढा असां वटि हिन वक़्तु इशू आहिनि जेके केसी जे हिकिड़े मतिलबु प्राइवेटाइज़ेशन जे करे असां सफ़र करियूं था बेरोज़गारी असां वटि वॾो मसइलो आहे नाज़रीन हिते वठूं था हिकु साई ऐं साईअ खां पोइ हकीम बलोच साहिब सां वधीक कचहरी जारी रहंदी नाज़रीन
असां हिकु दफ़ो ॿीहर हकीम बलोच साहब सां वधीक कचहरी कयूं था। हकीम साहब, मुस्लिम लीग नून सिंध जा जेके पार्लियामेंटेरियन उन्हनि खे हिकिड़ी आम शिकायत आहे त उन्हनि वफ़ाक़ी हुकूमत या वज़ीर आज़म उन्हनि ॾांहुं ध्यानु न पियो ॾिए, ऐं ख़ासि तौर ते हू जॾहिं कराचीअ में पंहिंजा इजलास ऐं मीटिंग्स करणु अचे थो त उन में कराचीअ जा नुमाइंदा मौजूदु न हूंदा आहिनि, जॾहिं त ॿिए पासे ॿियनि पार्टियुनि जा नुमाइंदा मौजूदु हूंदा आहिनि। टारगेट ऑपरेशन जे हवाले सां बि जेकी मीटिंग्स थींदियूं आहिनि उन में मुस्लिम लीग नून जा जेके पार्लियामेंटेरियन उहे बि स्टेक होल्डर आहिनि, उन्हनि खे बि ऑन बोर्ड रखियो वञे। इन ते तव्हांजा छा चवंदा? न, ये शिकायत असांजे दोस्तनि खे हुई, इन में उनजो इज़हार त उन्हनि मतिलबु खुलो कयो, पर उहे उन ते मीटिंग थी, उन्हनि जा ख़दशात जेके उहो ॿुधा विया हुआ। पर हाणे जेको ॿ टे जेके हिकिड़ा असांजा किन दोस्तनि जा ख़दशात हूंदा, असां हिते विक्टिमाइज़ पिया थियूं ऐं असांजी को सार संभाल नथो लहे। लोकल बॉडीज़ में त बिल्कुलु टोटली न असांजा कम था थियनि, न हाणे हुननि जा पंहिंजा बि थियनि था। छो उते के अहिड़ा माण्हू विहारे छॾिया आहिनि जिन सवाइ कोटेशन खां उते का बि डेवलपमेंट जो कमु नथो थिए। हींअर हालत इहा जो कोटेशन मां तव्हांजी मुराद छा आहे? कोटेशन ठाहियो, बिल कजो, खायो छॾी अरबूं रुपयनि जा, ऐं उहे ख़ुदि इन में तव्हां जॾहिं हींअर मीटिंग थी हुई, असांजे मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब मीटिंग कई, त उन में ख़ुदि असांजे मलीर जे नुमाइंदनि उते इहा शिकायत कई हुई त असां खां को पुछो नथो वञे, न असां खां सलाह मशवरो थो कयो वञे, न असांखे उन डेवलपमेंट में शामिलु कयो। बहरहाल उहो डेवलपमेंट का थिए कोन थी, ऐं उन करे इहे ख़दशात जेके आहिनि, ऐं वफ़ाक़ जी तरफ़ां बि को ख़ातिर ख़्वाह जेको आहे फंड अञा ताईं मिलिया कोन्हे। उहे सिर्फ़ु असांखे न, पर पूरे पंजाब में किथे बि कंहिं बि MNA खे फंड न मिलिया। पर हाणे जीअं त पंजाब में हुननि जी हुकूमत आहे, उते पंजाब गवर्नमेंट बि कमु करे थी, लोकल बॉडीज़ उते आहिनि उहे बि कमु कनि थियूं, त हुननि जूं एॾियो हुननि खे उहो मसइला कोन्हे। पर असां जेके आहियूं, असांजे हिते लोकल बॉडीज़ में बि असांखे को शेयर नथो मिले। सिंध हुकूमत बि असांजे इलाइक़े में को तरक़ियाती कमु करण लाइ करे तयारु कोन्हे। हकीम बलोच साहब, तव्हां मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर कम्युनिकेशन आहियो, तव्हां असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाइणु मुनासिबु सम्झंदा त हीउ जेको तजवीज़ कयल आहे मोटरवे, जंहिंजो कमु लाहौर खां कराची ताईं थींदो, उहो कॾहिं खां स्टार्ट थींदो ऐं उन जी हिन महिल ताईं छा प्रोग्रेस आहे, ऐं उहो कहिड़नि कहिड़नि नवनि शहरनि मां गुज़रंदो ऐं किथे अची ख़तमु थींदो? उनजी त फर्स्ट स्टेज शुरू थी चुको आहे, ऐं फर्स्ट स्टेज में लैंड एक्वायर करणु जेको आहे उहो 26,000 एकड़ ज़मीन जेका आहे उहा एक्वायर थींदी पूरे। जंहिं हिनखे रोड खे नालो ॾिनो कराची लाहौर मोटरवे केलम। कॾहिं एक्सपेक्टेड आहे असांखे बुनियाद हिन जो? पर हाणे कमु त हिकिड़ो थी वियो, हाणे त ज़ाहिर आहे उहो वरी ॿिन्ही सरबराहनि जे हिकिड़ो शेड्यूल जो ॾिठो त हुन कहिड़ो शेड्यूल आहे। ऐं हिकिड़ो इहो ॿुधाईंदा हिन में मुख़्तलिफ़ फेस आहिनि, फेस 1 ऐं फेस 1 जेको आहे हैदराबाद उनखे विरायो आहे। अहिड़े नमूने फेस 2 सखर पंहिंजो हैदराबाद ऐं कराची, हैदराबाद फेस 1 सखर हैदराबाद, सखर खां मुल्तान, मुल्तान खां लाहौर, अहिड़े तरीक़े मुख़्तलिफ़ उन जा पीस फेस में विरायो वियो आहे। ऐं टोटली जेको आहे उहो 1100 किलोमीटर थिए थो लाहौर खां कराची ताईं। ऐं मुख़्तलिफ़ उन में शहर जेके आहिनि सिंध जा घणो करे मेजर सभु शहर उन में अचनि था, ऐं उन्हनि लाइ करे हर शहर लाइ करे इंटरचेंज बि रखिया विया आहिनि। हर उन जे मुताबिक़ जिते जिते वॾा शहर आहिनि, आबादियूं नंढा उन में इंटरचेंज बि रखिया विया आहिनि। त इनशाला ऐं आउं सम्झां त हीउ हिकिड़ो वॾो सिंध में ॿिया जेके आम रोड
आहिनि जेके NHA जे कंट्रोल में आहे उन्हनि जी बि हालत का सुठी न आहे। बिल्कुलु ख़राबु आहे, उनमें को शक कोन्हे। ऐं असां जॾहिं हितां वञूं था उबाड़ो क्रॉस कयूं था त असांखे हिकिड़ो ॿियो परसेप्शन मिले थो ऐं कराची खां असां उबाड़े ताईं जेको वञूं था या कश्मीर ताईं उहो असांखे हिकिड़ो नेगेटिव परसेप्शन आहे, रोड टूटा फूटा आहिनि ऐं उनमें सिंध जो बिल्कुलु इन में इहो ॾाढो हिकिड़ो मतिलबु असां अॻे नेशनल हाईवे त फेडरल गवर्नमेंट जो हिकिड़ो इदारो रहियो आहे, भई हुते अगरि कमु सही थियो आहे हिते छो न थियो आहे। भई ठीकु आहे पंजाब गवर्नमेंट हुजे असां उन ते पंजाब गवर्नमेंट पंहिंजा इलाइक़े में कमु कयो आहे, हिते न कयो, पर जॾहिं नेशनल हाईवे फेडरल गवर्नमेंट जो आहे, फेडरल गवर्नमेंट असांजी हुकूमत सिंध जे माण्हुनि जी हुकूमतूं थियूं आहिनि, भई असां गारो केटी बंद रोड ठहियो आहे, ॾाढो सुठो रोड, उन ते तव्हां यकीन कंदव त 3.5 करोड़ पर किलोमीटर कास्ट आहे। ऐं जॾहिं मूं विज़िट कयो त TSPT हिकिड़ो चवंदा आहिनि हुनजे पंहिंजे हिकिड़ो हूंदो आहे इंजीनियरिंग वर्ड, त उन में उहो जेको कम जो शेड्यूल हूंदो आहे उन ते उहो कमु सभु सिंध जो कमु थियल आहे। शोल्डर कंप्लीट कोन्हे रोडनि जा। की भलो साहब तव्हां पंहिंजे ओला जो ज़िक्र कयो, तव्हांजो सियासी तरबियत में ओला जी कयो पिया जेके सुभाणे तव्हांजी सियासत जा जानशीन थियनि ऐं वालारनि या उन्हनि में अहिड़ो का दिलचस्पी कोन्हे? असल मुंहिंजा वालिदेन सियासतदान कोन हुआ, मुंहिंजो पीउ हिकिड़ो सादो ॻोठाणो हो। हिन में रफ़ीक साहिब हिन में त हिकिड़ो तव्हांजे क़िस्मत जो तव्हांजे लक जो वॾो नसीब जा वॾो हिकिड़ो दख़ल हूंदो आहे, पर ज़ाहिर जॾहिं सियासत में आऊं आयो आहियां त हाणे ज़ाहिर मुंहिंजे कंहिं न कंहिं औलाद खे त मुंहिंजो नंढे पुट खे सियासत जो शौक़ु ॾाढो आहे, वॾे पुट खे एतिरो कोन्हे। उनजो नालो छा आहे? उनजो नालो बाबर आहे, बाबर आहे। उनखे सियासत जो शौक़ु तमामु घणो आहे, पर अञा ताईं हू पहिरीं स्टेज में हू पंहिंजी एजुकेशन मुकमल करे ऐं उन खां पोइ सॼो आहे अलाह जे हथ में, नसीब में जेको लिखियलु हूंदो। असां माइट त सिर्फ़ु दुआ करे सघूं था अलाह हुनजा नसीब चङा करे। नाज़रीन, ही हुआ हकीम बलोच साहब, मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर कम्युनिकेशन ऐं मुस्लिम लीग नून जा अॻवान, जिन सां असां उन्हनि जी सियासत, उन्हनि जी समाजी ज़िंदगी, नंढपिण ऐं ॿियनि मामलनि ते खुली तरह सां ॻाल्हायो। इन सां गॾु अॼु को असांजो प्रोग्राम ख़तमु थो थिए। सुभाणे हिकु नए महिमान नई शख़्सियत सां आवाज़ यादि हूंदासीं। अल्लाह भाई।